सिंध असेंबली में बजट ते बहस दौरान ऐवान में ॻाल्हाईंदे सीनियर सूबाई वज़ीर निसार अहमद खोड़े चयो त कराची जे माली वसीलनि जूं ॻाल्हियूं कंदड़ इहो विसारे वेहनि था त कराची पोर्ट सिंध जी मिल्कियत आहे ऐं सिंध पाकिस्तान जो गेटवे आहे। जी कराची डिवीजन को इतना दिया, लड़काना डिवीजन को क्यों नहीं दिया? अरे नहीं दिया या दिया, मेरा सिंध अगर तरक्की कर रहा है, जहां में कोई भी आके हमारे शहर के हमारे दारुल हुकूमत को भी अगर कोई देखे और वो खुश हो जाए तो मैं उसमें खुश होना चाहिए, उसी से रोजगार बनता है। निसार अहमद खोड़े चयो त लॾ पलाण करे ईंदड़नि खे हुननि पंहिंजनि अखियुनि में जायूं ॾिनियूं, पर सिंध खे विरहाइण वारो ख्वाब संदुनि जे हूंदे कॾहिं बि साबियां नथो थी सघे। सूबाई वज़ीर निसार अहमद खोड़े वधीक चयो त MQM वारनि ग़लती तस्लीम करे नए सिर सियासी सफ़र जी शुरूआत कई जंहिंजी हू आजियां कनि था। मुखालिफ़ धुरगवान ख्वाजा इज़हारुल हसन सिंध हुकूमत ते तनक़ीद कंदे वसीम अख्तर खे वॾो वज़ीर बणाइण जी पेशकश करे छॾी। ख्वाजा इज़हार चयो त हिकु हिकु करे कराची जे मेयर खां समूरा अख़्तियार खसिया विया आहिनि। संदसि चवणो त सिंध हुकूमत मकानी नुमाइंदनि खे अख़्तियार न ॾेई सुप्रीम कोर्ट जे हुकुम जी भञकड़ी कई आहे, जंहिं ते सुप्रीम कोर्ट खे पाण मुरादो नोटिस वठणु घुर्जे। ख्वाजा इज़हार जी तकरीर दौरान MQM मेंबर ऐवान में अब होगा ऐसे गुज़ारा, आधा हमारा आधा तुम्हारा जा नारा पिण लॻाईंदा रहिया। कैमरामैन अली रज़ा ज़ैदी ऐं अरसलान अहमद सां गॾु शब्बीर लाशारी, सिंध टीवी न्यूज़, कराची।